ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर करे रहिया आहियूं। कराची चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान उमर अता बंदियाल सिंध हाई कोर्ट पहुची वियो। चीफ जस्टिस पारां सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अहमद अली एम शेख ऐं ॿियनि सां मुलाक़ात गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ॻाल्हियूं। जी नाज़रीन, अवां खे हिकु दफ़ो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त कराची चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान उमर अता बंदियाल सिंध हाई कोर्ट पहुची वियो। चीफ जस्टिस पारां सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अहमद अली एम शेख ऐं ॿियनि सां मुलाक़ात गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ॻाल्हियूं। नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर करे रहिया आहियूं। कराची चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान उमर अता बंदियाल सिंध हाई कोर्ट पहुची वियो। चीफ जस्टिस पारां सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अहमद अली एम शेख ऐं ॿियनि सां मुलाक़ात गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ॻाल्हियूं। जी नाज़रीन, अवां खे हिकु दफ़ो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त कराची चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान उमर अता बंदियाल सिंध हाई कोर्ट पहुची वियो। चीफ जस्टिस पारां सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अहमद अली एम शेख ऐं ॿियनि सां मुलाक़ात गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ॻाल्हियूं।